बिछुआ एसएसपी मटियारी सैयद अली असगर शाह जे हिदायतुनि ते एसएचओ हाला पुराणा अल्लाह वसायो नेहड़ी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु गश्त दौरान खुफ़िया इतला मिलण ते दरगाह अहमद शाह वेझो कार्रवाई करे ॿिनि ॼणनि रफ़ाकत बिलाल ऐं कुर्बान अली रिंद खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जे ख़िलाफ़ हाला पुराणा थाणे ते केस पिणु दाख़िल। पुलिस पारां जांच जो अमल जारी। इन बारे में पुलिस अर्जुमान जो चवणु आहे त एसएसपी मटियारी सैयद अली असगर शाह जे हिदायतुनि ते एसएचओ हाला पुराणा अल्लाह वसायो नेहड़ी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु गश्त करे रहियो हो त खेनि खुफ़िया इतला मिलियो त दरगाह अहमद शाह वेझो कुछ ॾोहारी क़िस्म जा माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल आहिनि। अहिड़ो इतला मिलण ते पुलिस एसएचओ हाला पुराणा अल्लाह वसायो नेहड़ी जे अॻवाणी में दरगाह अहमद शाह वेझो ॼाणायल हंध ते कामयाब कार्रवाई करे वॾी ख़िदमत हिकमत अमली ऐं कोशिश सां ॿिनि ॼणनि रफ़ाकत बिलाल ऐं कुर्बान अली रिंद खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जे ख़िलाफ़ हाला पुराणा थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे जहिड़े त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।